मुल्क में अक्टूबर में महांगाई नाणे वारी वज़ारत जे काथे खां वधीक रिकॉर्ड थी। ॻणप खाते महांगाई बाबति माहवार रिपोर्ट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट मूजिब सितंबर जे भेट में अक्टूबर में महांगाई जी शरह में 1.83% वाध थी। अक्टूबर में महांगाई वधण जी सालियानी शरह 6.24% ते पहुची वई। नाणे वारी वज़ारत अक्टूबर खां महांगाई जो काथो 5 खां 6% जो लॻायो हो। ॻणप खाते मूजिब जुलाई खां अक्टूबर ताईं सरासरी महांगाई 4.73% रही। सितंबर 2025 में महांगाई वधण जी सालियानी शरह 5.6% रिकॉर्ड थी। गुज़िरियल महीने ॿारहाड़ियुनि में माहवार बुनियादनि ते महांगाई जी शरह 2.26% वधी। अक्टूबर में महांगाई में 1.58% वाध थी। ॿारहाड़ियुनि में महांगाई जी सालियानी शरह 6.59% रही। अक्टूबर में शहरनि में महांगाई जी सालियानी शरह 6% रही। इदारे मूजिब हाउसिंग जे शोबे में शयुनि जे अघनि में 4.2% वाध रिकॉर्ड कई वई। कपड़नि ऐं जूतनि जे अघ में 8.1% वाध। ट्रांसपोर्ट जे किरायनि में 6.7, जॾहिं त तालीमी ख़र्चनि में 10.6% वाध रिकॉर्ड कई वई आहे। सिहत ते थींदड़ ख़र्चनि में 9.6% वाध रिकॉर्ड कई वई आहे।